जेका स्टार्टिंग नाशाद मला कई आहे एस टी वी, उहो असांजे लाड़ खिते जी तमामु वॾी ज़रूरत हुई। वेब चैनल जेको आहे एस टी वी न्यूज़, उन जे अचण सां हितां जे माण्हुनि जा, हितां जे हारियुनि जा, मज़दूरनि जा मसइला असांखे उमेदु आहे त वधि में वधि एस टी वी न्यूज़ ते हलंदा। ऐं एस टी वी न्यूज़ जेतिरे क़दुरु मूं ॾिठो आहे त थोरो टाइम थियो आहे उनखे, तंहिं थोरे वक़्त में तमामु घणी मशहूरु ठही आहे। ऐं एस टी वी न्यूज़ मुंहिंजे ख़्याल में त जीअं मूं पहिरीं बि चयो त एस टी वी न्यूज़ हितां जे माण्हुनि जी ज़रूरत हुई। असांजो जेको ख़ासि करे साहेली पट्टी आहे, साहेली पट्टी जे जेके मसइला आहिनि, मिसाल मलान जा मसइला आहिनि, हितां जे हारियुनि जा मसइला आहिनि। हिन वक़्तु जेको ताज़ो मसइलो आहे, वॾे में वॾो मसइलो इहो आहे त साड़ियुनि जा रेट जेके आहिनि, साड़ियुनि जा रेट बिल्कुलु मिलनि वारनि कराए छॾनि। आबादगारनि खे हिकिड़ी कटौती वधी कई पई वञे, ऐं हिकिड़े मण ते 4-4 किलो 5-5 किलो। त एस टी वी न्यूज़ वारा जी अचण सां घटि में घटि इहो थींदो त हितां जे माण्हुनि जा मसइला आला ऐवान ताईं पहुचंदा। ऐं एस टी वी न्यूज़ जो थोराए थो हुअमि।